नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर 15 ॾींहं लॉकडाउन जो ऐलान खां पोइ खिपरो जी पुलिस ऐं रेंजर्स खिपरो जा दुकाननि खे बंदि करे छॾियनि। इन मौक़े ते खिपरो जे DSP अब्दुल्ला लाखेर चयो आहे त समूरा ऑफिसर ऐं मेड बंदि हूंदा, माण्हुनि खे अजायो ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हूंदी। कानून लागू कंदड़ इदारा ज़रूरत तहत ॿाहिरि निकिरंदड़ माण्हुनि खे इजाज़त ॾींदा। हिकु गाॾी में हिकु ड्राइवर सां सिर्फ़ु हिकु माण्हू सफ़र करे सघंदो। जेकॾहिं को बि माण्हू कंहिं कमु सांगे ॿाहिरि निकिरंदो त उहो पाण सां गॾु क़ौमी शनाख़्ती कार्ड खणी, को माण्हू बीमार आहे त उनखे अस्पताल वठी वञी सघे थो। अस्पताल वञण जे लाइ 3 माण्हू यानी मरीज़, ड्राइवर ऐं मरीज़ जी हिकु सार संभाल कंदड़ हूंदो। एहतियात तदाबीरनि सां गॾु ज़रूरी सर्विसिस ऐं खाधे पीते वारियुनि शयुनि जी सप्लाई जारी रहंदी। असां महांगाई ऐं ज़ख़ीरो कंदड़नि खे रोकींदासीं, जॾहिं त असां सख़्ती सां कानून ते अमल कराईंदासीं। इन मौक़े ते DSP अब्दुल्ला लाखेर चयो आहे त जेकॾहिं अवाम साथ न ॾिनो त असांजी समूरी महिनत अजाई वेंदी। असां लॉकडाउन दौरान तबी सहूलियतनि खे बहितर कंदासीं। सरहदी वारा माण्हू ग़रीब माण्हुनि जी मदद जे लाइ अॻिते अचनि। खुलियल सिर्फ़ु उहे आहिनि जिनखे गवर्नमेंट सिंध अलो कयो आहे। मिसाल तौरु जीअं किरयाने जा सीधे सामान जा दुकान, अटे जूं चकियूं मशीनुनि या खीर जा दुकान, सब्ज़ीअ जा, इहे दुकान खुलियल आहिनि। इन्हनि खे अलो आहे गवर्नमेंट जो, इहे बिल्कुलु खुलियल ऐं सो बि माण्हू जेके आहिनि जेके वठनि था सामान वग़ैरह, उहे बि माना कतार में थी ऐं 3 फुट फ़ासिलो रखी पोइ वठंदा हुआ सामान। बाक़ी इन खां अलावा पहिरियों मला असांजे इलाइक़े में ऐं कंडियारी आहे, उहे बिल्कुलु लॉकडाउन, खाई बि आहे बिल्कुलु उनजो लॉकडाउन चला। ऐं को बि माण्हू जेको आहे मोटरसाइकिल ते बि हिकु माण्हू निकिरंदो ॿाहिरि, जेको सौदो सूदो जो ज़रूरु हूंदो, उनखां पुछा कयूं था, कोई शनाख़्ती कार्ड वग़ैरह पुछी करे पोइ ॿियो दफ़ो न घुमे, ॿाहिरि न निकिरंदो। गाॾियुनि वारनि ते बि ईअं ई आहे, पोइ ज़रूरी आहे कंहिंखे वञिणो अस्पताल में। काफ़ी असां हिते चेक कया आहिनि, जेके अस्पताल ॾेखारिया उन्हनि त असांखे मरीज़ खणी वञिणो आहे, उन्हनि खे हलो आहे गाॾीअ ते वञी सघे थो अस्पताल। न न न माण्हू जेको आहे सो बाक़ाइदे माण्हू तावन कनि था, माण्हू सां अवेयरनेस अचे वई आहे माण्हुनि में। उन एक्शन थींदो उन ते, जेको कानून चए त कानून मुताबिक़ एक्शन थींदो उन्हनि ते। हा, उहे जेके बिल्कुलु मज़ामत कंदा या अहिड़ी न कंदा त पोइ उन्हनि खे एक्शन थींदो उन्हनि ते। 2 गाॾियूं रेंजर्स जूं आहिनि ऐं मां पाण SHO, असांजा 3 SHO आहिनि, जे मुख़्तलिफ़ पंहिंजे खाईअ में आहे, जीअं पेरूमल में आहे। ऐं हिते बि जेको आहे असांजी डिप्लॉयमेंट बि काफ़ी पिकटूं बि लॻल आहिनि ॿाहिरां रोडनि ते, ऐं प्लस शहर में पिकटूं लॻल आहिनि। असां पाण बि हिते मौजूदु आहियूं। उनखां अलावा तक़रीबन असांजी 50-100 जे लॻभॻि नफ़री जेके आहे न डिप्लॉयमेंट थियल आहे। जी, गाॾी वग़ैरह अचे पई, उन्हनि खे ॿाहिरि नाकाबंदी पिकटूं लॻल आहिनि असांजूं, उन्हनि खे रोकियूं था, चेक कयूं था। काफ़ी गाॾियूं न आहिनि, बिल्कुलु बंदि थी, माण्हू बि सम्झी विया आहिनि, माण्हू खे बि अचे वई आहे त भई इहो तावन कनि पिया। हा, बिल्कुलु तावन कनि। अवाम खे त पंहिंजे घरनि में रहनि, पंहिंजी हिफ़ाज़त कनि, पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त कनि, ऐं ख़ासि तौरु सैनिटाइज़र ऐं जेको न इहे जेके मास्क आहिनि इहे पाइनि, ऐं इहे बि जे निकिरनि था इमरजेंसी में निकिरनि, न त महिरबानी करे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। जेके 15 ॾींहं लॉकडाउन आहे, कोई इमरजेंसी आहे, बिल्कुलु ॿुधाए निकिरनि उहे, भाई पंहिंजो पाण हिफ़ाज़त कनि ऐं असां तावन कनि। छो जो पुलिस गलियुनि में बि आहिनि ऐं रोडनि ते त असां आहियूं, गलियुनि में बि चकर लॻायूं था पिया, गश्त कयूं था पिया, लाउड स्पीकर बार असां अनाउंसमेंट कयूं था मोटरसाइकिल ऐं लाउड स्पीकरनि ते, भई न निकिरो ॿाहिरि। पोइ बि माण्हू कुझु घिटियुनि में गलियुनि में माण्हू निकिरनि था, उहे पाण सम्झनि, हेॾी मीडिया ते हले थो पियो, उहे ॿुधनि था पिया, उहो पंहिंजो ख़्यालु पाण कनि, पंहिंजे बचनि जो ख़्यालु कनि, पंहिंजो ख़्यालु। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।